खान बहादुर के अटैक पइजी वेंदो। अगे हुन जे मथां मुसीबतन जा पहाड़ किरियल आहिनि ऐं मुंहिंजे निकिरण जी हुनखे ख़बर मारे विझंदी। जिन सां प्यार हूंदो आहे न उन्हनि जी दगा सां माण्हू नाहे मरंदो। हू बि खान बहादुर सां तुंहिंजो त निकाह जो रिश्तो आहे। लोक जी ख्वारीअ खां खान बहादुर जी मरण जी ॻाल्हि कई आहे। ॾिस जानू देवी, मुंहिंजो गेटअप तोखे कीअं मिलियो आहे? अञा मां पूरो नाहे कयो। जॾहिं मां पूरो कंदुमि न त सॼो ॻोठु घुमी ईंदुसि। नानू तुंहिंजो नानो जानू देवी केरु बि सुञाणे कोन सघंदो। आई लाइक इट माय गेटअप। नाना साईं, हवेलीअ जे अंदरि ई तव्हांजो रहणु बहितर आहे। बिजार खान हाणे बिजार खान खे फिफड़ी वतो आहे। मूं थोड़ी चूचड़ी लाए छॾी हुई जेका हाणे बबड़ बणिजी चुकी आहे। हाणे त मिंटनि जो थका अथसि। तूं जेकॾहिं चई त मां पंहिंजो दोस्त एसपी लाइ मुंहिंजो दोस्त ज़र अली उनखे भारत कयां। पोइ तूं फोन खणीस छो नथो? ॻाल्हाए वठीस, छा थो चवे? बेबी आसानी सां हासिल थियण शइ जो माण्हू क़दर नाहे कंदो। मूंखे ॾिस, मां बिजार खान ॾे आसानी सां अवेलेबल हुअसि, पोइ बि हुन मुंहिंजी क़दुरु कान कई। हे बकरियूं छो छोड़ियो थी? हाँ मसा त घणा ॾींहं थी विया आहिनि, वीचारियूं ॿधियूं पयूं आहिनि। सोचनि त चराए अचां, घणा ॾींहंनि खां वथाणनि मां कढियूं ई न आहिनि। मिठी ज़ात, मां बि तोसां गॾु थो हलां। तूं हल, मां पोइ बंदूक खयूं थो अचां। बंदूक छा कंदे मासात? मासात तो पाण ॾिठो, ओचे तो सरदार बिजार खान जा माण्हू हिते अची निकिता। सही आहे, तूं बंदूक खणी अच। मां फ़िलहाल ॻोठ जे पोयां वारे ख़ाली प्लाट ॾांहुं बकरियूं काए थी वञां। ठीकु आहे, तूं हल, आऊं बि अचां थो कढ तुंहिंजो। कांडो की रात जॾहिं न ज़र अली मुंहिंजे हथ जे पचायल साग ऐं सोयल मच्छी जी तारीफ़ कई त मूंखे पंहिंजो पुटु मल्हार यादि अची वियो। अम्मी, हाणे त बसि इहे यादगिरियूं ओरण लाइ रहिजी वियूं आहिनि। अदा खे छा पसंदि हो, छा ना पसंदि हुयो, कहिड़ा कपिड़ा पाईंदो हुयो ऐं कहिड़ी फ्रेग्रेंस हुननि खे पसंदि हुई। बसि धीअ, माण्हुनि जूं ॻाल्हियूं ऐं गुण पुठ ते रहिजी वेंदा आहिनि। इत्तेफ़ाक सां अदा जी जॻह ते मां मरी वई हुजां त तव्हांजे ख़्याल में अदा जो रिएक्शन छा हुजे हा? अड़े चरी, मल्हार त दुनिया खे बाहि ॾेई छॾे हा, ॻोठ खे तबाह करे छॾे हा। अफ़सोस, आऊं अदा जे लाइ अहिड़ो कुझु बि न करे सघियसि। तो छो कुझु न कयो आहे चरी? खान बहादुर ॻोठ मां भॼण जी पंहिंजी आफ़ियत सम्झी ऐं संदसि कमीनो पुटु जेल में रोज़ मोचड़ा पियो खाए ऐं ख़ुदा जी हुकुम सां हिकिड़े ॾींहुं फाई बि ज़रूरु चढ़ंदो। ऐं उहो सभु ज़र अली जी मदद सां थी सघियो आहे। हा धीअ, इन में कोई शक न आहे। ज़र अली पंहिंजी नौकरी दाव ते रखी असांजो घणो साथ ॾिनो आहे, घणी मदद कई अथई। अम्मी, तव्हांखे शायदि अंदाज़ो न आहे, उनखे लाइफ थ्रेट्स आहिनि, पोइ बि हू पोइ हिते नथो हटे। असांजी ख़ातिर ज़र अली पंहिंजी जान दाव ते रखी छॾी आहे। वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।